अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टेगरा आहे। अॼु असांजो टॉपिक आहे द डाइजेस्टिव सिस्टम, यानी हाज़मे जो सिरिश्तो। हाणे असां ॾिसंदासीं त इंसान जे जिस्म में खाधो कीअं हज़म थींदो आहे। जॾहिं असां पहिरियां को बि खाधो जेको आहे वात में लॻाईंदा आहियूं त पोइ असांजे जेके ॾंद आहिनि उनखे चॿाइण शुरू कंदा आहिनि ऐं असांजे वात में मौजूदु जेको लुआब हूंदो आहे, यानी पाणियाठ जेको हूंदो आहे असांजे वात में, उनखे सलाइवा चइबो आहे। उहो असांजे खाधे में मिली वेंदो आहे, जेको असांजे खाधे खे नरम कंदो आहे ऐं उनखे जेको चॿाइण में मदद कंदो आहे। ॾंद जॾहिं खाधे खे चॿाड़े ऐं उन खां पोइ जेको खाधो मैदे में वेंदो आहे, पर वात खां वठी मैदे जे विच ताईं हिकिड़ी ट्यूब हूंदी आहे जंहिंखे एसाफेगस ट्यूब चइबो आहे। वात खां पोइ जेको खाधो असांजे मैदे में वेंदो आहे, स्टमक में वेंदो आहे, उन खाधे खे बोलस चयो वेंदो आहे। हाणे जॾहिं खाधो असांजे मैदे में पहुची वियो त उते मौजूदु जेको गैस्ट्रिक जूस हूंदो आहे उहो असांजे खाधे सां शामिलु थी वेंदो आहे ऐं उते खाधो जेको आहे वधीक नंढड़े नंढड़े टुकड़नि में जेको आहे उहो कन्वर्ट थी वेंदो आहे। हाणे उते जेका असांजे मैदे में खाधे जी शिकिल, जेका खाधे जी शिकिल इख़्तियार कई, उनखे काइम चइबो आहे। किथे हिनखे चाइम लिखियो वेंदो आहे, किथे हिनखे काइम लिखियो वेंदो आहे। हाणे जेको असांजे गैस्ट्रिक जेको जूस आहे उनमें मौजूदु हूंदो आहे हाइड्रोक्लोरिक एसिड, उहो बि असांजे खाधे में हज़म थी वेंदो आहे। उन खां पोइ जेको असांजो खाधो आहे स्टमक खां पोइ हलियो वेंदो आहे असांजे नंढे आंदे में, स्मॉल इंटेस्टाइन में। हाणे जॾहिं असांजो खाधो नंढे आंदे में हलियो वियो त उते जेको आहे खाधे वधीक जेको आहे पंहिंजो प्रोसेस थींदो आहे हाज़मे जे सिरिश्ते जे लाइ। वधीक जेको आहे उते जेको नंढनि नंढनि टुकड़े में कन्वर्ट थी वेंदो आहे, बिल्कुलु पाणियाठ थी वेंदो आहे। हिते हिकिड़ो बाइल जूस हूंदो आहे जेको खाधे सां शामिलु थी वेंदो आहे। बाइल जूस जेको आहे उहो प्रोड्यूस थींदो आहे लिवर खां, ऐं लिवर खां पोइ गाल ब्लैडर में स्टोर थींदो आहे। उन खां पोइ डेजोनियम जे ज़रिए उहो जेको आहे पंहिंजो बाइल जूस उहो असांजे स्मॉल इंटेस्टाइन में जे खाधे सां मिलंदो आहे ऐं पेनक्रियास मां जेके एंजाइम्स रिलीज़ थींदा आहिनि उहे बि स्मॉल इंटेस्टाइन में खाधे सां गॾु शामिलु थी वेंदा आहिनि। हाणे जॾहिं असांजे स्मॉल इंटेस्टाइन में खाधो इहो प्रोसेस सभई थी विया त पोइ जेके इन में एनर्जी वारियूं शयूं हूंदियूं, एनर्जी जा पार्टिकल्स हूंदा, जुज़ा हूंदा, उहे जेको स्मॉल इंटेस्टाइन जे वाल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन जेके हूंदियूं उन्हनि जे ज़रिए एनर्जी वारा जेके बि जुज़ा हूंदा, ताक़त वारा, उहे सभई जेके आहिनि असांजे खाधे में जेको आहे रत में शामिलु थी वेंदा। उन खां पोइ जेको वेस्ट मटीरियल हूंदो आहे उहो असांजो जेको हली वेंदो आहे लार्ज इंटेस्टाइन में। हाणे स्मॉल इंटेस्टाइन जी जेका डेग आहे उहा आहे लॻभॻि 6 मीटर ऐं जेको असांजो लार्ज इंटेस्टाइन आहे उन जी जेका आहे डेग आहे उहा 1.5 मीटर, यानी 1.5 मीटर। हाणे जेको असांजो लार्ज इंटेस्टाइन आहे उन में छा थींदो आहे, वधीक जेको अनवांटेड वेस्ट हूंदो आहे उन मां जेको मिनरल्स हूंदा आहिनि ऐं जेको पाणी हूंदो उहो जज़ब थी वेंदो आहे। बाक़ी जेको फोग वञी बचंदो आहे उहो रेक्टम में हलियो वेंदो आहे। रेक्टम में हलियो वेंदो आहे। रेक्टम खां पोइ जेको आहे उहो स्टोर थींदो आहे जंहिंखे फेसिस चइबो आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे एनस जे ज़रिए उहो जेको फेसिस आहिनि उहे असांजे जिस्म मां ख़ारिज थींदा आहिनि। इहो सॼो जेको असांजो हाज़मे जो सिरिश्तो